Constitution of the Islamic Republic of Pakistan, White Article 19, has unambiguously drawn the limits to the freedom of expression and speech, which must not be misconstrued as freedom of expression of venom against others. पंहिंजे आईनी हद खां चङी रीत वाक़िफ़ आहियूं। उम्मीद आहे त ॿिया बि आइन जी पासदारी कंदा। आइन जे आर्टिकल 19 में इज़हार जी आज़ादी ऐं इज़हार राय जी हद मुक़रर आहे। जेके आइन जी भञकड़ी कनि था उहे ॿियनि ते आङुर नथा खणी सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पाकिस्तान एयरफोर्स जे पासिंग आउट परेड तक़रीब खे ख़िताब। आर्मी चीफ चयो त हथियारनि जी तोड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बिगड़जण जो इम्कान आहे। गज़ा जी जंग इन ॻाल्हि जो सबूत आहे त जंगनि जा कहिड़ा नतीजा साम्हूं अची सघनि था। गज़ा जंग में पोढ़नि औरतुनि ऐं ॿारनि जो अंधाधुंध क़तल इन ॻाल्हि जो सबूत आहे त दुनिया में तशद्दुद वधी रहियो आहे। वालारल कश्मीर ते भारत जो नाजाइज़ कब्ज़ो आहे। भारतीय जारहियत ऐं समूरी दुनिया जी ख़ामोशी आज़ादीअ जी गूंजंदड़ आवाज़ खे नथी दॿाए सघे। असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि जी सियासी इख़लाक़ी ऐं सिफ़ारती मदद जारी रखंदासीं। सिंध एपेक्स कमेटी पारां कचे में धाड़ेलनि ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सदर आसिफ अली ज़रदारी जे हुकुमनि ते फौरी तौर अमल दरामद जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो 31 इजलास सूबाई वज़ीरनि, कोर कमांडर कराची, डीजी रेंजर्स, चीफ सेक्रेटरी ऐं आईजी सिंध समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी कचे में धाड़ेलनि जे सहूलियतकारनि खे पकड़ण ऐं मंशात ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत कई आहे। सदर ज़मीनुनि ते कब्ज़े खे बेनाक़ाबिले बर्दाश्त करार ॾिनो आहे। सिंध हुकूमत सदर जे हुकुमनि ते मुकमिल तौर अमल कंदी। सूबे में अमन अमान जी बहाली लाइ सख़्त क़दम खयां पिया वञनि। ड्रग माफ़िया ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ बि भरपूर क्रैकडाउन हलंदड़ आहे। कोर कमांडर कराची पारां मंशात ख़िलाफ़ ऑपरेशन में सिंध हुकूमत जी भरपूर मदद करण जी ख़ातिरी। सिंध काबीना रेंजर्स जी कराची में मुक़ररी वारे मुद्दे में 180 ॾींहनि जी वाध करे छॾी। मलीर एक्सप्रेस वे लाइ 7,331 मिलियन रुपया जारी करण जी मंज़ूरी। सुप्रियो बंद ख़ैरपुर नाथन शाह जे ख़ुदा बख्शवाह ऐं राइस कैनाल डिवीज़न में मरम्मती कम जी मंज़ूरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास दौरान कराची, हैदराबाद ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे ग्रांट ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना थरकोल बोर्ड में 4 नवा मेंबर शामिल करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। इलीगल इमिग्रेंट्स में ऑलरेडी फेडरल गवर्नमेंट भी कोशिश कर रही है, प्रोविंशियल गवर्नमेंट भी कोशिश कर रही है। डेटा शेयर हुए कितनी तादाद में इलीगल इमिग्रेंट्स वॉलंटियरली मुल्क से बाहर जा चुके हैं और कितने लोगों को पकड़कर जो है वो मुल्क से बाहर भेजा गया है। जहां पे गैर कानूनी तारीख वतन शेल्टर ले रहे हैं उन जगहों की प्रॉपर मॉनिटरिंग का भी फैसला किया गया है। उन जगहों की प्रॉपर मॉनिटरिंग भी हो। बगैर पासपोर्ट के, बगैर शनाख्ती कार्ड के आप कहीं ट्रैवल नहीं कर सकते, ना रह सकते। गैर कानूनी और गैर आईनी तारीख वतन की ये पाकिस्तान जो है वो सेफ हेवन नहीं हो सकता। सिंध हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि जी डेटा गॾु करण ऐं खेनि नेकाली ॾियण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि ख़िलाफ़ कार्रवाई ॿीहर शुरू थींदी। बिना वीज़ा जे कंहिंखे बि रहण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। एपेक्स कमेटी जे इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे शर्जील मेमून चयो आहे त कचे में धाड़ेलनि जे सहूलियतकारनि खे बख़्श न कयो वेंदो। केपीओ ते हमलो कंदड़ हिकु शख़्स मदरसे जो उस्ताद निकितो हो। हाणे मदरसनि जी निगरानी कई वेंदी। मंशात फ़िरोशनि जा ख़राब ॾींहं शुरू थी विया आहिनि। मंशात फ़िरोश न मुड़िया त संदन असर बुरो थींदो। पीटीआई आम चूंडुनि में मुबैना धांधली बाबति वाइट पेपर जारी करे छॾियो। हुकूमत खां चूंड सुधारण ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो। बैरिस्टर गोहर, उमर अयूब ऐं शिबली फराज़ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 8 फरवरी जे चूंडुनि खां अॻु पीटीआई खे लेवल प्लेइंग फील्ड न ॾिनी वई। चूंड निशान खसियो वियो ऐं उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ रद्द कया विया। क़ौमी असेंबली जे खटियल 180 सीटुनि खे फारम 47 ज़रिए तब्दील कयो वियो।
चीफ इलेक्शन कमिश्नर फौरी तौर इस्तीफ़ा ॾे। सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जे सदारत तां मुस्तफ़ा। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन खे आगाही ॾेई छॾी। ज़रनि मूजिब पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जे नए सदर लाइ परियाल टालपुरिया आसफा भुट्टो ज़रदारी जे नालनि ते गौर। पीपल्स पार्टी CSC इजलास तलब करे नई पार्टी सदर लाइ नालो फाइनल कयो वेंदो। अवाम लाइ चङी ख़बर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तेल अघनि में वधीक घटिताई जो इशारो ॾेई छॾियो। पंहिंजे हिकु बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 2 सालनि खां पोइ महांगाईअ जो घटि थियणु मुआशी बहितरीअ ॾांहुं इशारो आहे। PDM जे अॻोणे 16 महीननि जी हुकूमत ऐं इन खां पोइ निगरान सरकार जे कयल करप्शन जा नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक घटिताई थी आहे, उन जो फ़ाइदो बि अवाम खे मिलंदो। पाकिस्तान अमरीका खे फ़ौजी अॾो ॾियण वारनि अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। आलमी बिरादरी खां इसराइल हथां बेगुनाह फ़लस्तीनियुनि जे क़त्ल आम जी जाच जो बि मुतालबो। परॾेही तर्जुमान ममता ज़ेरा बलोच चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि मुल्क या हुकूमत खे अॾो ॾियण जो इरादो नथो रखे। पाकिस्तान पंहिंजी सरज़मीन या फ़िज़ाई हद कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल थियण जी इजाज़त न ॾींदो। रफ़ह में कंहिं बि क़िस्म जो हमिलो क़बूल न आहे। आलमी बिरादरी इसराइल खे गज़ा जो घेरो ख़त्म करण लाइ मजबूर करे। वफ़ाक़ी हुकूमत टैक्सेस बाबति अदालतुनि में इल्तवा हेठि केसिस ते तकड़ा फ़ैसिला ॿुधाइण जी अपील करे छॾी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त 2700 अरब रुपयनि खां वधीक जा टैक्सेस केस अदालतुनि में ॿुधणीअ हेठि आहिनि, जिन जा तकड़ा फ़ैसिला थियण घुर्जनि। IMF टैक्स वधाइण ऐं बिजली चोरी रोकण जो मुतालबो कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त मौलाना फज़ल रहमान सां एतिराम जो रिश्तो आहे, साणस ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। JUI जे मार्च सां सख़्ती सां पेश अचण जो इरादो न आहे। PTI संजीदगी जो मुज़ाहिरो करे त ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। जेसीं ताईं सियासी पार्टियूं गॾु न वेहंदासीं, सियासी इस्तेहकाम न ईंदो। सिंध जे तालीम खाते 14 डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स तब्दील करे छॾिया। नोटिफिकेशन जारी। उस्मा कंबू DEO प्राइमरी हैदराबाद, आयशा भट्टी DEO प्राइमरी बदीन ऐं सदव अकबर मेमून DEO प्राइमरी मटियारी मुक़रर। सैयद इमरान शाह के DEO एलिमेंट्री सेकेंडरी बदीन, चमन मनशा DEO एलिमेंट्री सेकेंडरी मीरपुर खास, शमसुद्दीन DEO प्राइमरी थरपारकर ऐं इनायतुल्ला कुंभर के DEO एलिमेंट्री सेकेंडरी उमरकोट मुक़रर कयो वियो। मोहम्मद हफ़ीज़ DEO एलिमेंट्री सेकेंडरी खैरपुर, मोहम्मद शाह DEO एलिमेंट्री सेकेंडरी शिकारपुर ऐं खलील महर DEO प्राइमरी शिकारपुर थी वियो। गुलाम मुर्तज़ा शाह DEO प्राइमरी सखर, मुश्ताक सधायो DEO प्राइमरी जैकबाद, मोहम्मद इस्माइल DEO एलिमेंट्री सेकेंडरी जैकबाद ऐं नरसिंह भील DEO एलिमेंट्री सेकेंडरी थरपारकर मुक़रर। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतुनि में बरसात तबाही मचाए छॾी। सऊदी अरब में तेज़ बरसात खां पोइ रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उॾामूं मुतासिर, केतिरियूं ई गाॾियूं पाणीअ में लुढ़ी वयूं। दुबई में बि हिकु भेरो ॿीहर तूफ़ानी बरसात बाद 2 ॾींहनि लाइ तालीमी इदारा ऑनलाइन मूड में तब्दील। मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे मुलाज़िमनि खे घरां कमु करण जी हिदायत। माण्हुनि खे गैर ज़रूरी कमनि लाइ घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं। इंग्लैंड ऐं आयरलैंड जे दौरनि लाइ क़ौमी टीम जी 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म कप्तान बरक़रार, हारिस रऊफ़, हसन अली ऐं सलमान अली आगा जी टीम में वापसी। ओसामा मीर ऐं
ज़मान खान खे ड्रॉप कयो वियो। मोहम्मद रिज़वान, इरफान न्याज़ी ऐं आज़म खान बि फिट थी टीम में वापसि अची विया। स्क्वाड में साइम अयूब, नसीम शाह, शादाब खान, उस्मान खान, फ़खुर ज़मान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, इब्रार अहमद ऐं मोहम्मद आमिर शामिल। क़ौमी टीम जी सिलेक्शन कमेटी मूजिब T20 वर्ल्ड कप लाइ टीम जो ऐलान 22 मई ते कयो वेंदो। जेको फिट हूंदो उनखे ई शामिल कयो वेंदो।